बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम जीअं त असां हिन वक़्तु शाह बंदर में मौजूदु आहियूं। मोहतरम चेयरमैन अली मीर मल्हा जी हिदायतुनि ते मूंसां गॾु आहे हिन वक़्तु मोहतरम चेयरमैन अली मीर मल्हा साहिब जिन जो फर्ज़ंद मोहम्मद उस्मान मल्हा ऐं असांजे ज़िले जो सदर साईं उस्मान साईं अहमद मल्हा ऐं असांजे जेलगंज जा अॻवान साईं सदर नूर हसन बा। असां हिन वक़्तु मुकमल रूटनि जी विज़िट कंदा पिया अचूं। सूरत हाल जेको सो ॾाढी ख़राबु आहे तूफ़ान जे करे जेको रूटनि खे को तरफ़ पाणी वकिरे वियो आहे। हिन जा रोड रस्ता जेके आहिनि उहे सभु बंदि थी चुका आहिनि। हीअ परियां सारियाल जो फसल बीठो आहे हिन में जेको खारो पाणी दाख़िल थी चुको आहे त मतिलबु त वॾो नुक़सानु थियो आहे। असां हितां खां अमीर अल बहर जे प्लेटफॉर्म तां जेकी इंतिज़ामिया आहे उन्हनि खे इहा गुज़ारिश कंदासीं त महिरबानी करे हिननि माण्हुनि जी जेको सो वायर करियो ऐं हिननि माण्हुनि जा जेके रोड रस्ता टुटी विया आहिनि उन्हनि खे रोडनि खे जेको सो बहाल कयो वञे ऐं उनखां अलावा हिननि जे जेके फसलनि में पाणी दाख़िल थी चुको आहे हिन जे नेकाल मां जेको सुठे खां सुठो जेको सो बंदोबस्तु कयो वञे ऐं अमीर अल बहर जी टीम जेको मोहतरम चेयरमैन अली मीर मल्हा साहिब जिन जी हिदायत ते हिन वक़्तु मुख़्तलिफ़ रूटनि जा जेको सो दौरा करे रहिया आहे। असां कोशिशि इहा पिया करियूं त जेके असांजा हिते मल्हा माहिगीर